बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्लास नंबर 58 स्क्वायर रूट जो टॉपिक असांजो कंटिन्यू आहे। हिन वीडियो लेक्चर जे अंदर असीं की नंढी पॉइंट पढ़ण वारा आहियूं स्क्वायर रूट जे अंदर। उहा आहे त जेका स्क्वायर रूट जी सिंबल आहे यानी साइन आहे उहा कीअं इस्तेमालु थींदी आहे त साइन ऑफ रेडिकल, हिनखे रेडिकल साइन चइबो आहे। ऐं इन जो स्टाइल कुझु हिन अंदाज़ में हूंदो आहे कि नंबर ते लॻल हूंदी आहे त इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां स्क्वायर रूट मालूम कयो इन जो, यानी अगर कंहिं बि नंबर ते अचे थी, लेट सपोज तव्हांखे कॾहिं बि MCQs में मतिलबु तव्हांखे कुझु लिखनि नथा ऐं हीअं था लिखनि ऐं ऑप्शन में ॾियनि था 4, 3 ऐं 6, त हिन निशानीअ मां असां अंदाज़ो लॻाईंदासीं त हू चवणु छा था चाहिनि असांखे त तव्हां हिन जो रूट मालूम कयो। ऐं इन निशानीअ जे लाइ मतिलबु इनखे हल करणु मतिलबु छा आहे न, या त निशानीअ खे गुम कयो या सॉल्व कयो, माना ॿई वर्ड कोई बि इस्तेमालु थी सघे थो या असांखे इस्तेमालु करणा आहिनि। सिर्फ़ु कॉन्सेप्ट जे लाइ उहो इहो त असां जॾहिं हिनखे हल कंदासीं त हीअ निशानी गुम थी वेंदी। ठीकु आहे, हीअ तॾहिं आहे जॾहिं काई शइ स्क्वायर में आहे न, काई बि शइ परफेक्ट स्क्वायर में आहे, जेको हिकिड़ो स्क्वायर मिलियल आहे असांखे, ठीकु आहे, उन जे लाइ असांखे हुकुम कयो त हिनखे रिमूव कयो। जॾहिं रिमूव कंदासीं त मतिलबु छा आहे, जॾहिं असां हिनखे हल कंदासीं असां हिन जो जवाबु लिखंदासीं, हीअ निशानी ख़तमु थी वेंदी। हाणे हीअ निशानी असांजी किथे किथे ईंदी आहे, हिकु त उन अंग ते ईंदी आहे जंहिंजो असांखे स्क्वायर रूट कढणो आहे, ॿियो उन्हनि जे फैक्टर्स ते जेके असां कढींदा आहियूं ऐं मल्टीप्लाए कंदा आहियूं उन जा प्राइम फैक्टर्स हिकिड़े पासे खां, उहे बि हिन में लिखंदा आहियूं। छो, ॾिसो हिते मां छा लिखियो आहे, 3 ज़रबिया 3, इहे 3 ज़रबिया 3 ऐं माना नव ॻाल्हि साॻी आहे न, अञा मां हल न ई कयो। हल माना छा, जॾहिं असां हिन जो सिंगल करे रखूं हिनखे, यानी हिते अञा हिकु पेयर जी शक्ल में पिया, जॾहिं खे सिंगल कंदासीं त हीअ निशानी ख़तमु थी वेंदी असांजी। यानी हीअ रेडिकल जी साइन जो मतिलबु इहो हूंदो आहे कंहिं बि अंग ते अचे त हिन जो रूट कढो, स्क्वायर रूट, फाइंड स्क्वायर रूट। हाणे ही साइन रेडिकल आहे ऐं जेको हिन साइन जे हेठो नंबर आहे इनखे चइबो आहे रेडिकेंट। तव्हांखे चयो थो वञे सेपरेट रेडिकल एंड रेडिकेंट, त असांखे ख़बर हुजे त रेडिकेंट उहो हूंदो आहे जेको हुन रेडिकल साइन जे हेठो नंबर हूंदो आहे, असां उन जे मदद सां हुनखे धार करे सघूं था। सो लिहाज़ा असां हिन वीडियो जे अंदरि या हिन टॉपिक में इहा ॻाल्हि सम्झीसीं त जेको नंबर आहे स्क्वायर उहो त इन जे अंदरि हूंदो, पर प्लस में जेके असांजा पेयर्स आहिनि यानी मल्टीपल्स आहिनि उहे बि असां हिते लिखंदासीं जेसि ताईं असां हुनखे सिंगल नथा कयूं। हाणे अॻिते हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिसूं था, असांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल मिलियल आहे जंहिंजे लाइ असांखे चयो थो वञे लेट सपोज 256। हाणे 256 जी असांखे रेडिकल ख़तमु करणी आहे ऐं असांखे हिनखे सॉल्व करिणो आहे। हिनखे ॾिसी असांखे छा थो मैसेज मिले त तव्हां हिनखे हल कयो ऐं चयो त न बाय फैक्टराइज़ेशन मेथड, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे फैक्टराइज़ेशन मेथड असां कंदा था अचूं। अचो त हिनखे फैक्टराइज़ेशन मेथड सां हल कयूं था। उहो इहो आहे त 2 जी टेबल 1 ॾूं 2 ॾूं 4, 1 ॾे 8 ॾूं 16, 2 जी टेबल 6 ॾूं 12, 4 ॾूं 8, 3 ॾूं 6, 2 ॾूं 4, 1 ॾूं 6 ॾूं 12, 8 ॾूं 16, 4 ॾूं 8, 2 ॾूं 4, 2 जी टेबल 1 ॾूं। हाणे छा कंदासीं असां, हिन लिखण जो मतिलबु सिर्फ़ु इहो हुयो तव्हांखे ॿुधाइणु त जेके बि हिन साइड जा अंग आहिनि उहे सभु रेडिकल जे अंदरि ईंदा तेसि ताईं जेसिताईं तव्हां हुनजा पेयर्स कढी हुनखे धार नथा कयो, तेसि ताईं साइन रिमूव न थींदी। हाणे घणा दफ़ा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 8 दफ़ा, 1 2 3 4 5 6 7 8, असां 8 दफ़ा लिखियोसीं, तॾहिं बि असां इहे रेडिकल साइन रिमूव न कंदासीं, असां लिखंदासीं पेयर्स। पेयर ॿिनि खे 2 ॾूं 4, 2 चौं 8, 2 8 16, यानी असां लिखंदासीं 256 इज़ इक्वल टू 16 रूट आहे। हाणे वापसि 256 करणा आहिनि त तव्हां हिनखे स्क्वायर ॾेई छॾींदव, तव्हां चवंदव त हीअ असांजो जवाबु आहे। ॾिसो असां हीअ बि हुनजे अंदरि ई रखियासीं। हाणे हिकिड़ी इंट्रस्टिंग कंडीशन आहे, उन में असां हिनखे कीअं डील कंदासीं अगरि असांजे साम्हूं अची थी वञे त। हाणे असांजे साम्हूं हिकिड़ी इंट्रस्टिंग कंडीशन आहे त स्क्वायर रूट जे अंदरि उहा सिंपल असांखे दर्जा मिलनि पिया त उन्हनि खे असां डील कयूं पिया, फैक्टराइज़ेशन मदद सां हल कयूं पिया। अगरि हीअं मिले त असां हिनखे कीअं सॉल्व कंदासीं। इनखे सॉल्व करण जो सिंपल तरीक़ो इहो आहे त पहिरियों ॾिसंदासीं त जेका हीअ रेडिकल साइन आहे उहा कंहिंजे कंहिंजे मथां आहे, हिन जे मथां बि आहे, हिन जे मथां बि आहे। असां छा कंदासीं त असां हिनखे कंसीडर कंदासीं त इहा 64 जे मथां बि आहे, 81 जे मथां बि आहे। असां हाणे कलेक्टिवली न
हिननि सां अकेले अकेले निपटंदासीं। उहो कीअं? पहिरियों तव्हां 64 जा फैक्टर कढंदव, पोइ 81 जा। अचो 2 जी टेबल। हाणे तव्हां ॾिठो त मां 64 खे बि फैक्टराइज़ कयमि, 81 खे बि फैक्टराइज़ेशन कयमि। त हाणे मां छा कंदुसि, हिते सभिनी जा मल्टीपल्स लिखंदुमि। हाणे हिते 2 घणा दफ़ा आहिनि? 1 2 3 4 5 6। 1 2 3 4 5 6। हिते 3 घणा दफ़ा आहिनि? 4 दफ़ा। 1 2 3 4। हाणे जॾहिं असां हिननि ॿिन्ही सां मतिलबु हिन जा फैक्टर कढी आयासीं त असां छा कंदासीं? हिन जा पेयर ठाहींदासीं। हिन जा 3 पेयर था ठहनि त 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2। हिन जा घणा? 2 पेयर 3 ज़रबिया 3। त हिन खे छा कंदासीं? ॿिॾूं 4 ॿिचों 8। त जवाबु छा थींदो? 8। हे थींदो 3 × 9। असां लिखंदासीं 64 81। हे असांजो जवाबु। ॾिसो असां छा कयोसीं? 64 जा बि फैक्टर रूट कढियोसीं, हल कयोसीं, ऐं 81 खे बि हल कयोसीं। अच्छा, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां। मां कोशिशि कंदुसि अगरि मुमकिन थियो त इन द लास्ट मां तव्हांखे स्क्वायर रूट जूं ट्रिक्स बि पढ़ाईंदुमि। पर मां हमेशह तव्हांखे चयो आहे त ट्रिक्स बि उन ॿार जे कम जूं हूंदियूं आहिनि जंहिंखे पहिरियों सही नमूने तरीक़ो अचे, पोइ हली अॻिते हली ट्रिक्स सिखे त को मसइलो न आहे। सो तव्हां यूट्यूब तां मुख़्तलिफ़ हंधनि तां बि ट्रिक्स पढ़ी सघो था, पर मां बि कोशिशि कंदुमि त हिकु अधु वीडियो ट्रिक्स ते बि अॻिते हली ठाहिजे त जे तव्हांखे स्क्वायर रूट बार बार हिननि मेथड सां कढण जी ज़रूरत न पए। सो तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे, इनखे होमवर्क खे हल कयो, इंजॉय कयो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।